कहिड़ो फ़ाइदो मिलियो? असां ग़रीबनि खे त को फ़ाइदो कोन मिलियो। पीपल्स पार्टी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो। असां ग़रीब माण्हू पंधु पिया हलूं, हाणे त मोटरसाइकिल ते बि कोन था चढ़ी सघूं। असीं ॾाढा तकलीफ़ में आहियूं, महांगाई असांखे मारे वेंदो आहे, ग़रीब माण्हू असांजी पूरत कोन थी। ऐं असां त चऊं था फ़ाइदेमंद साबित थिया आहिनि। असां जेको कमायो था पेट बि पूरो नथा करे सघो। नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर में आऊं आहियां अवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु हिन डोर टू डोर प्रोग्राम में अवांखे हैदराबाद वासियुनि सां ऐं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कराईंदासीं, जिते जेके पीपल्स पार्टी जा 5 साल पूरा थी चुका आहिनि ऐं उन हवाले सां हैदराबाद वासियुनि खां वठंदासीं वीचार त हिननि 5 सालनि में पीपल्स पार्टी जे दौर में माण्हुनि खे केतिरा फ़ाइदा मिलिया आहिनि। ही जेके 5 साल हुया हुक्मराननि जा, उहे अवाम जे लाइ फ़ाइदेमंद साबित थिया आहिनि या नुक़सानकार साबित थिया आहिनि। अचो तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था हैदराबाद वासियुनि सां त हुननि जो इन मसइले ते छा चवणु आहे ऐं हू छा था चवनि पिया त 5 साल जी जेके अवामी दौर गुज़रियो आहे उन्हनि में कहिड़ो कहिड़ो उन्हनि खे रिलीफ मिलियो आहे। अचो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था मुख़्तलिफ़ माण्हुनि सां। पीपल्स पार्टी सरकार जा 5 साल पूरा थी चुका आहिनि। अवां हिते ॾिसो था हिननि 5 सालनि में माण्हुनि खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे? मां पंहिंजे पर्सनली चवां थो त मां थोरो गैर मुतमइन आहियां, पर बहरहाल इहो जमहूरियत आहे। इन जी सभ खां वॾी ॻाल्हि हीअ आहे त इन पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे दौरे हुकूमत में पंहिंजा 5 साल बि पूरा कया ऐं पार्लिमानी निज़ाम जेको आहे हो बावजूदु माना घणियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं जंहिंजे करे असां लॻो पिए माण्हुनि खे, आवाम खे लॻो पिए त शायदि इहा जेको आहे इन हुकूमत खे डिरेल कयो वञे, पर ईअं न थियो। जमहूरी अदारा मज़बूत थिया जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे वर्करनि खे बि ऐं रिलीफ ॾिनो ऐं ॻोठाणी तरक़ी लाइ बि कमु कया। बाक़ी थींदो आहे इहो मुआशिरा अहिड़ा आहिनि जिन्हनि में जेका असांजा हिते रिक्वायरमेंट आहे असांजी उहा 5 सालनि में पूरी नथी थी सघे। इन लाइ असांखे वधीक टाइम खपंदो आहे। बहरहाल इन हिसाब सां मां ॾिसां थो त कुझु मिड़े 50-50 जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी इन खे फेस कयो आहे, जंहिंमें मां सम्झां थो त कुझु कामयाबियूं ऐं कुझु नाकामियूं साण गॾु आहिनि। नाज़रीन, ही ॿुधो अवां कासमाबाद में मौजूदु आहियूं नसीम नगर चौक ते। मुख़्तलिफ़ माण्हुनि जा वीचार वठूं था त पीपल्स पार्टी जा 5 साल जेके गुज़रिया आहिनि उन में अवाम खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे, अवां छा उन में खे सम्झंदा सिंध जे लाइ या अवाम जे लाइ फ़ाइदेमंद साबित थिया आहिनि 5 साल या नुक़सानकार? साईं, असां त चऊं था फ़ाइदेमंद साबित थिया आहिनि। जेको ॾिठो वञे सिंध गवर्नमेंट या पीपल्स पार्टी जेको मुल्क जे लाइ कयो, हिकिड़ो त मेन शइ हुई बेरोज़गारी ख़तमु काफ़ी हद ताईं कई आहे। सभिनी माण्हुनि खे तक़रीबन सुठियूं नौकरियूं मिलियूं आहिनि। उन खां पोइ पघारूं वधायूं अथनि। पीपल्स पार्टी गवर्नमेंट हर कम सुठा कया आहिनि ऐं इहो एतिरे क़दुरु पीपल्स पार्टी खे ॾिठो वञे त हर 2 महीननि खां पोइ केरु न केरु चयो आहे पीपल्स पार्टी गवर्नमेंट वञे थी। एतिरनि मुश्किलातुनि खां हुननि 5 साल कढिया आहिनि। मां थो चवां आसिफ अली ज़रदारी खे सलाम आहे, सॼी गवर्नमेंट पीपल्स पार्टी सॼी काबीना खे सलाम आहे, जिन अहिड़ा ॾुखिया 5 साल कढी ऐं सभिनीनि खे मिलाए जुलाए जमहूरी हुकूमत खे क़ाइमु दाइमु रखी। हर माण्हू जा 10 कम खां 100 कम हूंदा आहिनि, पर हिकिड़ो कमु थींदो आहे त 4 कम कोन बि थींदा आहिनि, त माण्हू 2 कम वठी था वञनि, पोइ बि इहे चवंदा साईं गवर्नमेंट हीअं। माण्हू इंसानु जेको आहे न नाशुक्र आहे। गवर्नमेंट 5 साल सुठे नमूने हलाए कंदो, अॻियां नेक्स्ट जेके 5 साल अचनि त मां थो चवां पंहिंजो पाकिस्तान जेको आहे न सुठो संवरजी वेंदो। छा था सम्झो अवां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 5 सालनि खे कीअं था ॾिसो, माण्हुनि खे कहिड़ा रिलीफ मिलिया आहिनि? जीअं त मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु जमहूरी पार्टी आहे ऐं हुन कमु कया बि हूंदा, पर असांजे नज़र में त को अहिड़ो कमु ख़ासि नज़र कोन थो अचे। जीअं चौक ते तव्हां बीठा आहियो नसीम नगर चौक ते, हिते 5 सालनि जीअं पीपल्स पार्टी हुकूमत शुरू थी त हिते अंडरग्राउंड ब्रिज जेका आहे मंज़ूर थियल आहे। तव्हांखे ख़बर आहे करोड़नि जी हुनजी बजट आहे, त हींअर ताईं को बि कमु न थियो आहे। तव्हां वाधू आहे त हालात ॾिसी सघो था, तव्हांजे पोइ बैकग्राउंड में मुंहिंजे वाधू हली रहियो आहे। हिन जी हालत हेॾे कासमाबाद खे सेट न करे सघिया आहिनि। डोर टू डोर में हिन वक़्त असां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो अव्हांखे दौरो बि करायूं था ऐं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे जेके रहवासी आहिनि उन्हनि खां बि ॻाल्हि ॿोल करायूं था। हिन वक़्तु कासमाबाद जी मज़दूरनि जी पीढ़ी आहे, उन पीढ़ी ते असां मौजूदु आहियूं। अचो त कुझु मज़दूरनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था। हीअ जेका गवर्नमेंट आहे 5 साल पीपल्स पार्टी जा पूरा थी विया आहिनि, इन में तव्हां छा था सम्झो त माण्हुनि खे अवाम खे केतिरो फ़ाइदो मिलियो आहे या नुक़सानु? असांखे कुझु बि कोन मिलियो आहे। असां हिकिड़ो ॾींहुं मज़दूरी लॻे ते हफ़्तो वेठा आहियूं, न असांखे सहूलियत आहे न कुझु बि असांखे न मिलियो आहे।
हाणे मुलाज़िम आहिनि उन्हनि जी त पघार चढ़ंदी, मज़दूर खे त हर शइ चढ़े थी, उनखे त कुझु कोन थो मिले, न उनखे का पघार आहे, न उनखे सहूलियत आहे, न उनखे कुझु बि न आहे। तव्हांजी घणी मज़दूरी आहे हिन वक़्तु? असांजी मज़दूरी आहे 300 350, उन में छा 50 रुपया अटे किलो आहे, छा घर वञी शाम जो कुझु बि नथो असांजो थिए। बसि असांजे लाइ जहिड़ो हुकूमत आहे कोन, हुजे त असांखे इमदादी ॾियनि त असां बि मञी सघूं था। असां जेको कमायूं था पेट बि पूरो नथा करे सघूं। तव्हांजा ॿार पढ़नि था? असांजा ॿार पढ़नि था, ॿारनि में रुगो पंहिंजा फी पूरो कयूं या ॿारनि जो फी पूरो कयूं। छा में सरकारी स्कूल में पढ़ंदा आहिनि प्राइवेट? प्राइवेट में, हा प्राइवेट में। तव्हांजी घणी मज़दूरी आहे? असांजी इहा ई आहे 300 350 रुपया मज़ूरी आहे, अटो आहे 50 रुपया, हर शइ महांगी लॻी पई आहे। ॾियारी चओ मथे कयो, चाहे ॾियारी असांखे वधीक कोन्हे, अञा घटि कयोसि। छा हुजणु घुरिजे जो तव्हांजा जेको आहे सो माली हालत बहितर थी सघनि था? असांजी इहा ई आहे, महिरबानी करे असांजी ॾियारियूं वधाइनि, असांजो रोज़गार खोलनि, मज़ूर भाइरनि पाण में, ॿुधी न। असां इहो था सोचूं की भली मज़ूर ग़रीब उन जो रोज़गार खोले। हिन जेको PPP जो दौरु जेको आयो आहे न, इन मां जेको असांखे मतिलबु PPR ॾिनो पिए न, बहरहाल असांखे उहो बहाल करे न मिलियो असांखे कुझु। हा जे पर्चिन वारा पैसा मिलिया आहिनि सिर्फ़ु असांखे, हिननि खे न मिलिया, मज़दूर कंहिंखे। तरक़ियाती कम थिया आहिनि शहरनि में? शहर में जो ॾिसो पिया तव्हां पाण रोडनि ते हलो पिया, कहिड़ो शइ ठही आहे हिते? तरक़ियाती कम कुझु बि न ठहियो आहे हिते, कुझु बि न। माना पोइ ईअं सम्झूं त हीअ जेका हुकूमत हुई 5 साल माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद हुई या नुक़सानकारी? ऐं नुक़सान में न, कहिड़ो फ़ाइदो आहे हिन में? का शइ न ठही आहे, न कंहिं ग़रीब खे मिली आहे, न कंहिं शइ खे नुक़सान ई आहे न। छा आहे हाणे वरी इलेक्शनूं थियनि थियूं, इलेक्शन में तव्हां कंहिंखे चूंडींदो, कंहिंखे वोट ॾींदो? बसि हाणे असांजो त ख़ुदा ई आहे, बाक़ी माण्हू त असांखे को बि नथो खपे हिननि में। हुकूमत जा 5 साल पूरा थिया आहिनि, तव्हांखे 5 सालनि में छा मिलियो आहे मज़दूरनि? साईं असांखे कुझु बि कोन मिलियो आहे। असां हिते वेही त सकी पिया आहियूं। वरी असां पहिरियां हूअं वियासीं, वरी कंध कोट वरऊं, पोइ बोॾे में भॼी आयासीं। हिते का सिंधी में कुझु बि का शइ न मिलियो। तव्हां बोर्ड में जी असां बोॾे में आयासीं, कुझु बि न मिलियो साईं। हिकिड़ी जेको पहिरीं किस्त मिली उहा बि अञा सही न मिली, खाई विया। हाणे ॿियो किस्त पई आहे, जो पतन कार्ड उहो बि नथो मिले। सॼी ॾींहुं हिते वेठा आहियूं, ग़रीब माण्हू किराए जॻह आहे, छा कयूं? मज़दूर मिले थी, कंहिंमहिल नथी मिले। वेठा आहियूं, हाणे छा करे ग़रीब माण्हू। हाणे अचु अलाह करे जंहिंजी हुकूमत अचे त असां उन खे वोट ॾींदासीं। प्रोग्राम डोर टू डोर जो सिलसिलो जारी आहे ऐं हींअर असां जेको आहे सो हैदराबाद जे हिकु इलाइक़े में मौजूदु आहियूं, जिते ही मिस्त्री ऐं कारीगर आहिनि गाॾियुनि जा, उन सां ॻाल्हि ॿोल कराईंदा। उस्ताद छा था सम्झो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके 5 साल पूरा थिया आहिनि, कीअं था ॾिसो? माण्हुनि खे के फ़ाइदा मिलिया आहिनि या नुक़सान मिलिया आहिनि? मजमूई तौर ते छा रिज़ल्ट निकितो आहे 5 सालनि में? असां माण्हुनि रुगो पंहिंजा घर भरिया आहिनि। हक़ीक़त में जेके आवाम ॿारड़ी वारो शहर में त अख़बारुनि जे ज़रिए जेके अख़बारूं पढ़ूं पियासीं, उन्हनि में त रुगो नौकिरियूं विकियूं अथनि। अक्सरियत तो नौकिरियूं विकिणी आहे। बेरोज़गारी साॻी आहे। बेरोज़गारी जो सबबु इहो आहे जो फुरूं लुटूं धाड़ा इहे तमामु वधी विया आहिनि। इन जो सबबु इहो आहे, जेकॾहिं माण्हुनि खे नौकिरियूं मिलनि हा त पंहिंजे कमनि सां रोज़गार सां लॻनि हा। किन खे मिलियूं हूंदियूं, पर रुगो पंजनि खे जेके 24 कलाक हिननि सां गॾु था हलनि, उन्हनि खे नौकिरियूं मिलियूं आहिनि। जेके पुराणा जेके वर्कर पीपल पार्टी जा आहिनि, जीअं असीं आहियूं 1971 खां वठी PP सां गॾु आहियूं, बाबा अमीर रसूल बख्श, इन्हनि जेको जॉइन कई, उहे सभु पासेरा थी वियासीं। असांखे उहा इज़त न मिली, इन करे मट करे वेठा आहियूं PP सां गॾु, पर मट करे वेठा आहियूं। मजमूई तौर ते छा सम्झजे त आवाम जे लाइ इहे 5 साल फ़ाइदेमंद हुया या नुक़सान? फ़ाइदो घटि आहे, नुक़सान घणा थिया आहिनि। नुक़सान घणा थिया आहिनि। बोर्ड में जेके इमदाद बोर्ड मां मिली, 12 मुल्कनि मां मिली, उहे हिननि खे ग़रीबनि खे कोन मिलिया। अञा ताईं स्टोरनि में सड़नि पिया सामान, पाणी, दवाऊं, खेमा, खाधा सभु ई पिया आहिनि, माण्हुनि खे कोन मिलिया। अञा ताईं ज़रा दर बदर आहिनि। उहे वरी जेके हिते आया आहिनि, हिते अची पोइ रोज़गार कोन्हे, पोइ को रक्षा पियो लाइ, को चोरियूं पियो करे राति जो, को के ॿिया कम पिया कनि। उन्हनि जे करे ॾाढो ॾुखियो दौरु गुज़रियो आहे पीपल्स पार्टी 5 सालनि जो। रुगो मुफ़ामत में पूरा आहिनि। चोरनि सां गॾिजी ऐं रुगो इहो कमु पंहिंजी कुर्सियूं बचायूं अथनि, बाक़ी आवाम खे को फ़ाइदो कोन थियो आहे। कीअं था ॾिसो पीपल्स पार्टी जा 5 साल मुकमल थी विया आहिनि, छा आवाम खे? पीपल्स 5 साल ईअं जीअं माण्हू मरी वेंदो आहे, ख़बर पवंदी आहे हुन कहिड़ा सुठा माना कम कया, कहिड़ा ख़राबु कम कयईं। जेकॾहिं सुठा कम कंदो आहे त सभिनी खे यादि रहंदो आहे, जेकॾहिं ख़राबु कमु कंदो आहे त हुनखे माना परपुट बि गिला थींदी आहे। मरण खां पोइ बि इंसानु कोन थो छॾे। पीपल्स पार्टी ईअं आहे जीअं हिकिड़ो मरी वियो आहे त वञी कंहिंखे पूरे आया आहिनि। असांजे लाइ त ईअं ई ॼण PP हुई ई कान, PP आई ई कान।
इन प्रोग्राम डोर टू डोर में असी हैदराबाद के मुख्तलिफ़ इलाइक़नि में पहुंचूं था। हिन वक़्तु आउं हैदराबाद के गिद्दू चौक वारे इलाइक़े में मौजूदु आहियां। अचो तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था। हिते कुझु दुकानदार वेठल आहिनि, उन्हनि सां भाउ ही पंहिंजो पीपुल्स पार्टी जा जेके 5 साल पूरा थिया आहिनि, इन में तव्हां छा था सम्झो त माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो मिलियो आहे या ही 5 साल नुक़सान वारा थिया? असल में जेको पीपल्स पार्टी जी पहिरियां रवश रही आहे त सदाईं गैर इख़लाक़ी क़दम खयां थो। हींअर तव्हां ॾिसो त सिंध जा बेट खपाए उन्हनि खे पंहिंजी सियासत जे लाइ ईंदड़ इलेक्शन में अचण जे लाइ सॼो ई माहौल ठाहियो वियो आहे। बाक़ी को आवाम खे अहिड़ो को रिलीफ न आहे। मुशरफ जे दौर में 65 रुपया लीटर पेट्रोल हुयो, हींअर 106 रुपया लीटर आहे। इन में तव्हां अंदाज़ो लॻाए सघो 1 लीटर में एतिरो इज़ाफ़ो त तव्हां इन खां पाण सम्झी सघो था त हर शइ जे अंदरि दाल चांवर चाहे जो आम जेको ग़रीब माण्हू आहे उनखे इन्हनि शयुनि सां साहूकार न आहे त छा थिए थो छा नथो थिए, पर उनजो खंडु खीरु पती ऐं चांवर अटे लटे सां आहे। उहो जेको हिननि जो नारो हुयो अटे लटे वारो उहो हिननि पूरो न कयो आहे। बाक़ी पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जेके उन्हनि कम कया आहिनि उहे कंदा रहिया आहिनि, तव्हांखे बि ख़बर आहे। चवंदा अरबा रुपयनि जा तरक़ियाती कम कराया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, सॼी सिंध में। बल्कि बिल्कुलु उन्हनि तरक़ियाती कम सिर्फ़ु पननि जे ज़रिए कया आहिनि ऐं उन्हनि खे हिननि सिर्फ़ु रिटर्न में रखियो आहे। किथे कुझु शुरू थिया आहिनि, किथे सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई में ई पियल आहिनि। बाक़ी इन जो को अमल अहिड़ो न आहे नज़र अचे थो जेको ज़ाहिरी तौरु हुजे त कोई वॾो कमु थियो आहे। 5 सालनि में नुक़सान ई नुक़सान आहे। असांजो रोड भॻो पिया ठाहे नथो त कहिड़ा कम कराया अथनि। जे 5 साल ॿी गवर्नमेंट आसिफ़ ज़रदारी साहिबु रहियो त पोइ पाकिस्तान जो नालो ई ख़तमु थी वेंदो। पीपुल्स पार्टी जा 5 साल पूरा थी चुका आहिनि। अवां कीअं था ॾिसो हिन 5 सालनि खे? 5 सालनि में अवाम खे कहिड़ो रिलीफ मिलियो? 5 साल में असांखे जेको आहे पीपुल्स पार्टी पंहिंजी जेको आहे पार्टी हुई जंहिंमें ग़रीबनि खे नाउमीद कयो वियो ऐं नौकरियूं बि जेको आहे पसंदीदा कमदारनि जे पुटनि खे नौकरनि जे मिनिस्टरनि जे नौकरनि जे पुटनि खे ॾिनी वई। ऐं कासिमाबाद जो हाल तक़रीबन हीअ कासिमाबाद मुनी सिंध आहे जिते को बि जेको आहे तरक़ियाती कमु न थियो आहे। लतीफ़ाबाद ॾिसो उते जेको आहे उते पेरिस लॻी पई आहे। कासिमाबाद जेको आहे वॾे में वॾो इलाइक़ो आहे हैदराबाद जो, उहो जेको आहे सभु हिते SP DSP डिप्टी कमिश्नर सभु लिखिया पिया माण्हू रहनि था। त बि जेको आहे उनखे 5 साल में रोज़ु हितां मिनिस्टर सां सुबुह शाम लॻनि था जेको आहे मोबाइलुनि सां गॾु को बि जेको आहे ॾिसनि था जेको तरक़ियाती कमु थियल कॾहिं बि इन्हनि लही वाधो वाह ते जेको आहे लही जेको आहे न ॾिठो त बाबा छा जेको आहे हिते मसइलो आहे, ड्रेनेज जेको आहे छा मसइलो आहे, माले जो छा मसइलो आहे, रोड वग़ैरह ठहियल आहिनि न ठहियल आहिनि। वेंदा हितां कराची खां लहंदा जेको आहे चढ़ंदा सिधो सर्किट हाउस में मीटिंग करे वरी सिधो पंहिंजे ऑफिसनि में जेको आहे रहंदा। असां अवाम खे को बि जेको आहे रिलीफ न मिलियो आहे जेको आहे न। वरी असां 5 साल में हिते कासिमाबाद जो आज़ाद चौराहे ते ॾिठो आहे, न को अमीर अली शाह जामो टुको असां हिते ॾिठो आहे। महिरबानी करे आईंदा जेको आहे कंहिं ग़रीब तबिके जे जेको आहे माण्हूअ खे जेको आहे कासिमाबाद जी सीट ॾिनी वञे। हुकूमत खे 5 साल पूरा थी चुका आहिनि, कीअं था ॾिसो अवाम खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे? असांखे त कोई बि रिलीफ न मिलियो आहे। हिननि सवाइ सिंध खपाइण जे ॿियो कुझु बि न कयो आहे। सिंध खे नुक़सानु तरक़ियाती कम के नौकरियूं कहिड़ो तव्हां कासिमा तव्हां ॾिठो आहे हुते केतिरो पाणी बीठो आहे जेको आहे हिन में पोयां अलीनगर में हेॾे जाॾे काॾे पाणी बीठो आहे। किथे रोड रस्तो सिंध में त कोन्ह ठहियो आहे। बाक़ी ख़बर न आहे हिननि तरक़ियाती कम कहिड़ा कया आहिनि। पहिरियां बिठो निज़ाम ॾिनऊं उहो वापसि वरितऊं अवाम जे जहिड़े खां पोइ हाणे ॿेट खपाया अथऊं मरकज़ में जिथे किथे हिननि जी हुकूमत आहे, पर असांखे कुझु बि न मिलियो आहे। पीपुल्स पार्टी जा 5 साल पूरा थी विया आहिनि। अवां छा था सम्झो त अवाम खे कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे? आवाम को तो कोई रिलीफ नहीं मिला, फ़ायदा ही नहीं वो आवाम को कि जो है इतने अरसे 5 साल पूरे किए, दूसरी गवर्नमेंट ने 5 साल पूरे किए, लेकिन आवाम जो है मज़ीद जो है फंस गई है, गुर्बत में फंस गई है। किसी भी साइड पे देखो बेरोज़गारी बेरोज़गारी है। कोई तरक्याती काम वगैरह नौकरियां तो मेरे ख्याल से कोई हुई नहीं है। जो हुई हैं वो जो है ना पैसे पे हुई हैं, रिश्वत पे, वैसे नहीं हुई हैं। हाँ, आप क्या समझते हैं पीपुल्स पार्टी के 5 साल मुकम्मल हो गए हैं, आज क्या रिलीफ मिला है आवाम को? रिलीफ तो ये मिला कि खुदकुशियों पे लोगों ने गुजारा किया है और बेरोज़गार फाके ज़्यादा हो गए हैं। जो पहले थे इंसान इज्जत से गुजारा करता था वो ख़त्म हो गई, अयाशी बढ़ गई, बेगैरती बढ़ गई, मुल्क दिवालिया हो गया है और आगे अल्लाह खैर करे क्या होगा। 5 साल हुकूमत जा पूरा थी चुका आहिनि। इन्हनि 5 सालनि में अवाम खे कहिड़ा फ़ाइदा मिलिया आहिनि? कहिड़ो फ़ाइदो मिलियो? असां ग़रीबनि खे त को फ़ाइदो कोन मिलियो। परेशानी खां सिवा, हड़तालुनि खां सिवा रुगो माण्हू पिया मरनि, हिकिड़ो अधु बि न दर्जननि जे हिसाब सां
नौकरियूं को माण्हुनि खे रिलीफ को तरक़ियाती कम नौकरियूं बि मिलनि पियूं जिन वटि लख आहिनि उहे वठी सघनि था बाक़ी असां पाड़ो ग़रीब त ही मज़दूरी करे सघे थो हाणे जेके लख हुजनि त पोइ घर वेही न नौकरियूं वठी पंहिंजो आराम कयूं पोइ कहिड़ो ज़रूरत आहे जो ही गाॾियूं हलायूं तरक़ियाती कम कहिड़ा आहिनि असांजे पाड़े जी नाली आहे असां उन में ई 1.5 इंच जो पेप आहे जंहिंमें 300 घर आहिनि रोज़ बंदि आहे रोज़ उन में असीं पाण सां लकड़ा हणूं कहिड़ा तरक़ियाती कम ॿुधायूं तव्हांखे पीपल्स पार्टी जा 5 साल पूरा थी चुका आहिनि अवाम खे रिलीफ मिलियो आहे या न मिलियो आहे रोज़ जहिड़ा रोज़ हड़तालूं बदअमनी ऐं महांगाई एॾी घाटे टोड़ मूंखे ॿुधा पेट्रोल लॻो पिया 106 रुपया 108 रुपया लीटर असां ग़रीब माण्हू पंधु पिया हलूं हाणे त मोटरसाइकिल ते बि कोन था चढ़ी सघूं वञूं कहिड़े पासे मूंखे ॿुधा त घर में 8 भाती आहिनि हिकिड़े खे नौकिरी आहे त 7 ईअं वेठा आहिनि थिया अटो ॾिसो त अटो केॾो महांगो थी वियो आहे हलियो माने अवां छा था सम्झो त जेका पीपल्स पार्टी जा 5 साल हुया उहे अवाम जे लाइ फ़ाइदेमंद साबित न थिया बाबा फ़ाइदेमंद कहिड़ा साबित थिया हाणे मूंखे ॿुधा त 5 साल गुज़रिया 5 सालनि में अवाम खे मिलियो छा माण्हुनि खे चवंदा नौकरियूं ॾिनियूं आहिनि तरक़ियाती कम हर पंहिंजो अरबे रुपयनि जा कराया आहिनि हा उहे नौकरियूं 5 खे ॾिनियूं अथनि हींअर बेनज़ीर प्रोग्राम हलियो आहे 3 लख बेरोज़गारनि खे ॾिना अथनि अचनि त असां हिननि खे ॾेखारियूं न 5 खे नवाज़ियो अथनि जेके पोड़ियूं पकियूं साईं घरनि में हुननि खे माना हलणु कोन अचे उन्हनि खे पंहिंजा मुड़ुस वठियो पिया वञनि साईं पीपी जा जीअं हलिया ट्रेनिंग करे उहो छा 3 लखनि में कंदियूं इहे 3 लख जेके आहिनि पंहिंजे खीसनि में विझी खाई खपाए वरी सुभाणे वेही रहंदा छा थींदो कुझु बि कोन थींदो असां इहो मोटरसाइकिल ते हलंदासीं हाणे इहो पंधु पिया हलूं तव्हांजे साम्हूं छो मोटरसाइकिल ते किथां हलूं महांगाई एॾी थी वई आहे हाली जेको 600 रुपए जो टायर मिलंदो उहो हींअर 1400 जो पियो मिले पेट्रोल जेको 60 रुपया 50 रुपया लीटर हो उहो हींअर वञी 108 रुपया लीटर ते बीठो आहे छा मिलियो आहे अटो जेको वठंदासीं 12 रुपया किलो उहो हींअर 40 रुपया 5 किलो था वठूं 200 रुपए जा घणा नी 5 किलो हलंदा असांखे त 1.5 ॾींहं था हलायूं जेके 8 भाती घर में खाइण वारा आहिनि घणा पघार आहिनि मूंखे ॿुधा त 18,000 पघार था साईं मुक़ररु कनि 18,000 मां 8 भाती खाईंदा उनजा ॿार पढ़ंदा छा कंदा वेलनि ते वेठा हूंदा तरक़ियाती कम या नौकरियूं को बि कोन्हे गंद किचिरा पिया आहिनि को कमु कोन्हे को का शइ कान्हे ऐं अहिड़ो तरक़ियाती को बि कमु कोन्हे न ड्रेनेज आहे न तरक़ियाती कम आहिनि कंहिं माण्हू फज़ीलत वारे सां मिलण लाइ तयारु कोन्हनि खे नाज़रीन पीपल्स पार्टी सरकार जा 5 साल जेके पूरा थी चुका आहिनि उन में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र दुकानदार आहिनि आम माण्हू आहिनि ठेलनि वारा भाॼियुनि वारा सब्जियुनि वारा मज़दूर उन्हनि जा बि मुख़्तलिफ़ वीचार हुआ हुननि खे छा रिलीफ मिलियो आहे अवाम खे कहिड़ो इन 5 सालनि जे अंदरि रिलीफ मिलियो आहे हींअर आउं हैदराबाद जे सेशन कोर्ट में मौजूदु आहियां जिते हिते वकील अॻुवान वेठल आहिनि वकील आहिनि जेके मुख़्तलिफ़ इशूज़ ते मुख़्तलिफ़ केस दाख़िल कराइनि था ऐं अवाम खे रिलीफ ॾियारण जे लाइ उहे हिते वेठल आहिनि अचो त कुझु वकीलनि सां बि अवां जी ॻाल्हि ॿोल करायूं था त हीअ जेके पीपल्स पार्टी जा 5 साल गुज़रिया आहिनि उहे कीअं गुज़रिया आहिनि ऐं अवाम खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे उन मां माण्हुनि खे फ़ाइदो रसियो आहे हीअ जेके 5 साल फ़ाइदेमंद साबित थिया आहिनि या नुक़सानकार साबित थिया आहिनि साईं कीअं था ॾिसो पीपल्स पार्टी जा हीअ जेके 5 साल हुआ अॼु पूरा थी विया आहिनि कहिड़ो अवाम खे रिलीफ मिलियो आहे छा थियो आहे इन 5 सालनि जे अंदरि साईं मां त सम्झां थो त संध जे अंदरि हिन हुकूमत में जेके तारीख़ी तबाहियूं आयूं आहिनि ऐं जेके बर्बादियूं आयूं आहिनि उन्हनि जा सालनि ऐं सदियुनि ताईं असर रहणा आहिनि जंहिंमें तव्हां जेकॾहिं नंढी लेवल ते पाण काउंट कयूं था त न माण्हुनि वटि रोज़गार आहे न माण्हुनि वटि को हुननि लाइ को जेको हुननि जा पंहिंजा नारा हुआ अटो लटो अजो उन ते केतिरो कारबंद थी सघिया आहिनि उहा बि तव्हां सभिनी जे साम्हूं सिचुएशन आहे बजाए जो उहे शयूं प्रोग्रेसिव शयूं करण जे बजाए अञा इंतिहाई अहिड़े क़िस्म जा लॉस फ्रेम्ड कया विया अहिड़े क़िस्म जूं शयूं कराए सिंधी माण्हुनि खे सभिनी खे मुंझाए उन्हनि खे रोडनि रस्तनि ते ज़लील कराए ऐं उन खां सवाइ तव्हां हींअर ॾिसो वेंदे वेंदे ज़ुल्फ़कार आबाद जहिड़ी ख़तरनाक स्कीम जो बुनियादु रखियो पिया वञनि इहा स्कीम असांखे सदियुनि ऐं सालनि ताईं वरी का तहरीक हले का स्ट्रगल हले 100 माण्हू उन जे पोयां बीहनि 100 माण्हू मरनि हज़ारे माण्हू मरनि ऐं उहे शयूं कनि ऐं ॿियो हिन हमेशह पीपल्स पार्टी जी हुकूमत आउं सम्झंदो आहियां त वॾा असांखे नुक़सानात ॾिना आहिनि मिसाल तौर ते पहिरीं पीपल्स पार्टी जी हुकूमत में असांखां मीर मुर्तज़ा जहिड़ो माण्हू हलियो वियो तव्हां मूंखे ॿुधायो असां हिकिड़ो मीर मुर्तज़ा जहिड़ो माण्हू ॻोल्हे सघूं था हींअर सिंध जे अंदरि हिन हुकूमत जे अंदरि शहीद बशीर ख़ान कुरैशी जहिड़ो माण्हू हलियो वियो
इहे असांजा क़ौमी लास आहिनि जेके हिन हुकूमत ॾिना आहिनि ऐं असीं सम्झूं था हिननि हुकूमतनि जा उन्हनि में हथ रहिया आहिनि। ठीकु आहे, कंहिंजे फ़लसफ़े फ़िलासफ़ी सां माण्हू कनेक्टेड हूंदो बि न बि हूंदो आहे, पर इहे जेके लॉसिस आहिनि इहे तारीख़ न्यूज़ ऐं उनखां सवाइ माण्हुनि जूं मार्केटूं लॻियूं जंहिंमें माण्हुनि जी सेल परचेस थी, नौकरियूं ॿिया टिया ठेका परमेंटूं सभु कुझु। आउं कल्ह वियो आहियां माना हुसड़ी में, उते थैलेसमिया जा माण्हू रत जी बोतल लाइ मरनि था, हिकिड़ी रत जी बोतल लाइ मरनि था। स्कूल सभु बंदि हुआ तव्हांजे साम्हूं, माना जरीसीं ताईं 100 मोटो एक्शन थियो आहे, उनखां पोइ स्कूल खुलिया आहिनि। हिननि खे कहिड़ो हक़ थो पहुचे त तव्हां सिंध जूं तइलीमूं तबाहियूं बर्बादियूं करे छॾियो। पीपल्स पार्टी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो ऐं पीपल्स पार्टी सुठा तरीक़े जी कमु कया आहिनि। गैस जो ईरान जो जेकी मुआइदो कयो आहे प्रेसिडेंट साहिबु उहो तमामु बहितरु आहे ऐं उन जा नतीजा लाज़मी ॻाल्हि आहे, इन में 2 साल अञा लॻंदा प्रोजेक्ट में, उनजा नतीजा 5 सालनि खां पोइ वञी निकिरंदा, 5-8 सालनि खां पोइ निकिरंदा ऐं बहितरु थींदो, बहितरु तरक़ी थींदी। NFC अवार्ड सिंध में सिंध खे हक़ मिलिया, इलाही सुठा कम आहिनि जेके ॻाराइनि त इलाही टाइम लॻी वेंदो। पीपल्स पार्टी जा 5 साल ई बहितरीनु गुज़रिया आहिनि, जमहूरी दौर हिन वाहिद टाइम जंहिंमें 5 साल कंप्लीट कया आहिनि। इन में कुझु कमियूं ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, पर अक्सर के सभु जेके कानूनी हिसाब सां NFC अवार्ड जे हिसाब सां काफ़ी बहितरीनु क़िस्म जा कम कया आहिनि। पीपल्स पार्टी मुंहिंजे ख़्याल में कंहिं ॿी गवर्नमेंट अहिड़ा कम न कया आहिनि। लाज़मी सुठनि कमनि जी मुखालफ़त थींदी आहे, उहो मुखालिफ़ अंसर हुनजी कंदा आहिनि मुखालिफ़त, बाक़ी 5 साल बहितरीनु गुज़रिया आहिनि। पीपल्स अवाम खे कहिड़ो रिलीफ? अवाम में साईं काफ़ी रिलीफ मिलियो आहे, उनखे जॉब्स मिलियूं आहिनि, उन में काफ़ी उनजा तरक़ियाती कम थिया आहिनि, काफ़ी उन अवाम खे सहूलियतूं मिलियूं आहिनि। बेनज़ीर जेको प्रोग्राम शुरू थिया उन में उनखे काफ़ी उन में इन शेप ऑफ कैश मिलिया आहिनि, रिलीफ मिलिया आहिनि, काफ़ी बहितरीनु कम थिया आहिनि। पीपल्स माण्हू चवंदा त जेके नौकरियूं आहिनि उहे पैसनि ते विकिरो थियूं आहिनि। साईं हाणे उहे माण्हू चवण वारा उहे चवनि था त पैसे में विकिरो थियो आहिनि, किथे बि इहो त कोन्हे स्टॉल लॻल या त पैसे में वठो अचो, हिकु मेरिट वाइज़ आहे। पोइ हुन में लाज़मी मुखालिफ़ प्रोपेगेंडा कंदा, कंहिंखे बदनाम करण लाइ, कंहिंजे चङनि कमनि खे ॾिसंदे हुनजी शोहरियत घटि बि, का हुकूमत सुठा कम कंदी नौकरियूं ॾींदी, पोइ उन प्रोपेगेंडा इहो हिसो आहे। नाज़रीन, हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जो जेको आहे सो जेके पीपल्स पार्टी जा 5 साल पूरा थिया आहिनि, उन्हनि में मुख़्तलिफ़ राया ॾिना आहिनि ऐं किन माण्हुनि पीपल्स पार्टी जी हिमायत में ॻाल्हायो आहे, के अहिड़ा माण्हू आहिनि जिन चयो आहे त पीपल्स पार्टी जी जेके सरकार आहे उहा अवाम खे रिलीफ न ॾेई सघी आहे ऐं अवाम अञा ताईं मायूस बणियल आहे। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां हैदर चौक वारे इलाइक़े ते। अचो त हिते कुझु माण्हू बीठा आहिनि, दुकानु आहे हिकिड़ो शोरूम, हुन ते माण्हू बीठल आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल तव्हांजी करायूं था त हुननि जा इन हवाले सां छा ख़्याल आहिनि। कीअं था ॾिसो पीपल्स पार्टी जी जेका हुकूमत हुई हुन जा 5 साल पूरा थी विया आहिनि, अवां हुनखे कीअं था ॾिसो, हुन अवाम खे कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे, फ़ाइदो मिलियो आहे अवाम खे या नुक़सानु मिलियो आहे? कंहिं बि दौर में एतिरियूं नौकरियूं न मिलियूं जेके हिन दौर में मिलियूं, ऐं जेके बि यतीम या ग़रीब औरतां उन्हनि खे बि फंड ठीकु ठाक मिलिया ऐं पैसा मिलिया, असांखे तमामु सुठी लॻी। तरक़ियाती कम कीअं थिया आहिनि शहरनि में? तरक़ियाती कम कोन थिया आहिनि असांजे शहरनि में। तरक़ियाती कम इहे थिया आहिनि की नंढियुनि घिटियुनि बिटियुनि में इहे ब्लाक हयूं, बाक़ी अहिड़ो को ख़ासि कमु वॾा कोन थिया आहिनि, जीअं हाईवे आहे या हे कम आहिनि, इहे सभु रुकिया पिया आहिनि हुते जो हुते। MP MNAs मिनिस्टर चवनि था त असां अरबें रुपया ख़र्च कयो आहे, उहो ज़ाहिर थियनि था? उहे सर सिर्फ़ु किताबनि में लिखियल आहिनि, को उन में ज़ाहिर ई न आहे। घिटे में कमु कयो, हा, उन्हनि में को ज़ाहिर न, घिटनि जा कम थिया आहिनि, रुगो ब्लाक वेंदा अथनि या नालियूं वालियूं ठाहियूं अथनि, बाक़ी वॾो कमु को बि न थियो आहे, मामूली कम थिया आहिनि, हल्का हल्का। कीअं था ॾिसो तव्हां पीपल्स पार्टी जे 5 सालनि जे दौर खे, 5 सालनि में अवाम खे कहिड़ा फ़ाइदा मिलिया? साईं तमामु सुठा फ़ाइदा मिलिया आहिनि। पीपल्स इन खां मुशरफ जो दौर हो त 3.5 लख रुपए में मेहरान खपाईंदा हुआसीं ऐं अॼु 6.5 लख रुपए जी मेहरान थी वई आहे। त तव्हां इन में सोचे सघो था त डबल माना जेको आहे सो हिननि कयो आहे। अटो मिले ई कोन थो, 50 रुपया किलो ॻोल्हे था वठूं। तमामु पीपल्स पार्टी वारनि खे सलाम आहे असांजो, जो इहे 5 साल असांजा पूरा कया अथनि।
कीअं था ॾिसो वरी चूंडूं अचनि पियूं, वरी इलेक्शन जी सीज़न शुरू पई थिए, वरी जेके वॾेरा आहिनि, वज़ीर आहिनि, मिनिस्टर आहिनि, MP MLA जी डुक डोड़ में माण्हुनि वटि ईंदा, कुझु ॾींहंनि खां उन्हनि जूं सरगर्मियूं शुरू बि थी चुकियूं आहिनि, वरी कंहिंखे तव्हां वोट ॾींदा? सही असां त चऊं था हाणे अलाह साईं करे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट न अचे त बहितरु थींदो। असां इहो ई सोचूं था को नवां चेहरा अचनि त का सुठी मोट मिले अवाम खे, न रस्ता न रोड, खाधे लाइ का शइ नथी मिले, हर शइ महांगी आहे। ऐं आलमी मंडी में जेको आहे पेट्रोल घटिजे थो, हिते वधाइनि था। तव्हां ॿुधायो बसनि जा किराया, माण्हू मरी था वञनि ऐं इस्पताल ताईं कोन था पहुचनि, छाजे करे CNG कोन थी मिले, पेट्रोल कोन थो मिले। त मूंखे ॿुधायो त पीपल्स पार्टी जे लाइ असां छा न कयो आहे। लियारीअ में तव्हां ॾिसो त छा लॻो पियो आहे, जेको माना पीपल्स पार्टी जो गढ़ हो ऐं मोहतरमा उन जॻह ते माना चवंदी त मुंहिंजो पंहिंजो घरु आहे, उन्हनि ते टारगेट क्लिनिक कयूं, उन्हनि ते ऑपरेशन कयूं, उन्हनि जे लाइ इन्हनि छा न कयो। तव्हां सोचो बाक़ी छा रहियो आहे जेको पीपल्स पार्टी वारा अञा लुटण लाइ तयारु थिया बीठा आहिनि, हाणे बाक़ी हिनखे छा खपे अञा। कीअं था ॾिसो तव्हां पीपल्स पार्टीअ जे असांजे लाइ भलाई आहे, असांखे भलाई मिली आहे, असांखे नौकिरी मिली आहे, सभु कुझु मिलियो आहे, पैसो मिलियो आहे, हर शइ मिली। माना हीउ जेको दौरु हुयो त आवाम जे लाइ सुठो? हा, तमामु सुठो गुज़रियो आहे, तमामु ग़रीबनि जे लाइ सुठो, जेको ॻोठनि में आहिनि उन्हनि जे लाइ बि सुठो गुज़रियो, हिते बि सुठो आहे, ईमानदारी जी ॻाल्हि आहे। नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हींअर आउं हैदराबाद जे हिकु टैक्सी स्टैंड ते मौजूदु आहियां। तव्हां ॾिसो था त हीअ मुख़्तलिफ़ गाॾियूं बीठियूं आहिनि, टैक्सियूं बीठियूं आहिनि ऐं हिते वॾे तइदाद में टैक्सी ड्राइवर बि मौजूदु आहिनि। उहे बि हिन समाज जो हिकु हिसो आहिनि ऐं उहे बि जेको आहे सो सिंध सां ताल्लुक़ रखनि था। अचो त तव्हांजी उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं था त जेको हीअ पीपल्स पार्टी जा 5 साल गुज़रिया आहिनि त उन में आवाम खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे, आवाम खे फ़ाइदा मिलिया आहिनि या नुक़सान मिलिया आहिनि। कीअं था ॾिसो पीपल्स पार्टी जा 5 साल पूरा थिया आहिनि, कहिड़ा माण्हुनि खे फ़ाइदा मिलिया आहिनि या नुक़सान मिलिया आहिनि, छा तव्हां सम्झंदा? कुझु ई कोन्हे। फेस 2 में हली ॾिसो त माण्हू ॿुॾनि पिया, कुझु बि कोन्हे ॾिनो अथनि, का न नौकिरी आहे न कुझु बि कोन्हे ॾिनो अथनि। हुकूमत चए थी त लखनि जे तइदाद में नौकिरियूं ॾिनियूं आहिनि, अरबें खरबें रुपयनि जा जेको आहे सो तरक़ियाती कम कराया आहिनि, रोड ठाराया आहिनि, घिटियूं ठारायूं आहिनि। तव्हां था चओ कुझु बि न मिलियो? असांजा हाली ॻोठ ॾिसो त साईं, रोड हिकिड़ो ई कोन्हे, पथर हेॾा बीठा आहिनि। हा, का शइ कोन असांखे ॾिनी अथनि। रोड हली ॾिसो असांजो, ॻोठ में कुझु बि कोन्हे ॾिनो अथनि, का शइ न आहे। हीअ जेके 5 साल गुज़रिया त इहे फ़ाइदो खाई महबूबा बड़ो ऐं इहे सभु हिननि खे ॾिना अथनि हिते। कीअं था ॾिसो तव्हां जेको आहे सो 5 साल पीपल्स पार्टी जा जेके गुज़रिया आहिनि, माण्हुनि खे फ़ाइदा मिलिया आहिनि? साईं, माण्हुनि खे इहो फ़ाइदो मिलियो आहे। अटो पहिरियां केतिरो, हींअर किथे पहुतो आहे। CNG ॾिसो, CNG कोन्हे, इहो बि वरी ग़रीबनि जे मथां आहे न। जे CNG बंदि आहे त उहो केतिरो काथे लोड पए, ग़रीब ते आवाम ते पए। 2 ॾींहं बंदि, 4 ॾींहं बंदि, रोड हड़तालूं, रोज़ हड़ताल, रोज़ शहर बंदि, कारोबार, ग़रीब माण्हू कमाए किथां खाए? ॾियाड़ी जेको कमाए उनजो 2 ॾींहं बंदि, शहर 3 ॾींहं बंदि, किथां खाए? हालत लॻी पई आहे, सॼो तबाह करे छॾे असां मुल्क। तव्हां टैक्सी घणे दौर खां हलायो था? 40 साल थी। 40 सालनि जो तव्हां वटि तजुर्बो आहे टैक्सी हलाइण जो, ऐं हिते ई हूंदा आहियो? न असां ॿियनि बि जॻहनि ते जहिड़ो वक़्तु गुज़रियो आहे। कीअं था ॾिसो PP जा जेके 5 साल गुज़री विया आहिनि उन्हनि खे कीअं तव्हां चवंदो फ़ाइदेमंद थी साबित आहे या सिंध जे लाइ या सिंधी माण्हुनि जे लाइ नुक़सानकार थी आहे? उनजे ख़्याल सां त पोयां जेके दौर आहे उन जे हिसाब में हिते असांखे हींअर महांगाई भञी छॾियो आहे। मुशरफ जो दौर बि गुज़रियो, ॿिया बि अयूब खान भुट्टे साहिब जा ॾिठासीं। हींअर जेतिरी महांगाई वधी आहे न, ओतिरी कंहिं दौर में कोन गुज़री आहे। ऐं क्राइम हिन में वधीक थियो आहे, क्राइम जो वॾो, इहो तव्हां बि सम्झो था। हा, पोइ हिन दौर में माना मजमूई तौरु ईअं सम्झिजे त माण्हुनि खे फ़ाइदा घटि मिलिया? घटि मिलिया आहिनि। ज़ाहिरी तरह सां खणी उन जेके पार्टी लेवल ते हूंदा उन्हनि खे मिलिया हूंदा, पर आम जेके असीं जेके न्यूट्रल माण्हू पंहिंजी रोज़ी कमाइण उन्हनि खे घटि मिलियो आहे। तव्हांजे घर में का नौकिरी मिली आहे 5 सालनि जे अंदरि? न, इन में कोन मिली आहे, इन खां पहिरीं मिलियूं आहिनि नौकिरियूं। हिन दौर में नौकिरी न कोन मिली आहे। वज़ीफ़ो का ॿी शइ जेके मुख़्तलिफ़ ज़कायतूं आया जेके थींदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोग्राम आया आहिनि, बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम, उन सां असांजो वास्तो कोन्हे। न असां न। कीअं था ॾिसो तव्हां हिन सरकार खे 5 साल? बसि साईं, हीअ सरकार बसि हलाईंदुसि अॻिते बि, बाक़ी हाल पूरा अथसि। बाक़ी जेको आहे चैनल हिते त ही ज़ुल्म कयूं वेठा आहिनि हर शइ जो। वञ रोडनि ते, असां टैक्सी ड्राइवर सां हिकु ई आहे त धाड़ियल फुरनि, ॿियो फुरनि पुलिस वारा।
उन खां अलावा जेको आहे त किथे बि रोड ते वञूं था उते अॻ में पुलिस वारा बीठा आहिनि हा काॾों थो अचे बाबा हीअ असां टैक्सीअ ॾेई गाॾी आई असां वटि परचो आहे हीअ असां वटि सबूत आहे हर ॻाल्हि जो पोइ बि चवंदा न हीअ गाॾी ॿाहिरीं आहे हीअ हितां जी आहे असांखे चांहि पाणी ॾियो हीअ ॾियो हीअ ॾियो इहो त असां वॾो ज़ुल्म आहे हिते रोडनि ते बसि हाणे माना इन पीपी सरकार मजबूरी तौर ते तव्हांखे फ़ाइदो न ॾिनो आहे। फ़ाइदो इहो आहे त पंहिंजो बचनि जी रोज़ी कयूं था सॼो ॾींहुं बीठा आहियूं उस ते रोज़ी जे लाइ ॿियो ते हाणे फ़ाइदो असांखे इहो ई मिलियो आहे जेको सॼो ॾींहुं उस ते सड़ूं था ॿियो फ़ाइदो को बि कोन्हे। ॾिसो जेके 5 साल पीपुल्स पार्टी जा पूरा थिया आहिनि अॼु हा साईं ॾाढा तकलीफ़ में आहियूं महांगाई असांखे मारे विधो आहे गरीब माण्हू असांजी पूरत कोन थी पए महांगाई दग में हुई पीपी ॾे कहिड़ो असीं 40 रुपया ऑटो हाणे थियो अॻे दौर में किथे हो रोज़ रोज़ बिजलियूं बंदि रोज़ रोज़ रोड ब्लॉक रोज़ रोज़ नाहका बस मिड़ई हयाती गुज़ारण सूरनि में अची विया आहियूं असां को बि फ़ाइदो असांखे न मिलियो आहे छोकिरा असां पढ़ाया आहिनि सूर खाई उन्हनि खे नौकरियूं कोन थियूं मिलनि के हिकिड़े खे बि न मिली। घणा ॿार आहिनि तव्हांजा पढ़ियल? मूंखे साईं 5 पुट पढ़ियल आहिनि मुंहिंजा। पढ़ियल आहिनि? हा न हिकिड़ो BSc पास आहे उनखे प्राइमरी मास्तरी कोन थी मिले ॾटा ॾेई आसरा ॾेई हुनखे कागज़ ॾेई वॾनि माण्हुनि जूं ड्राइवरी में ड्यूटियूं कयूं अथऊं पर केर बि असांखे को फ़ाइदो कोन थियो बसि असांजो अलाह कंदो आहे केरु कोन्हे। साईं असां इन पीपल्स पार्टी जे 5 सालनि में पंहिंजी गाॾी खपाए छॾीसीं रोज़ी ई कोन्हे सभु कदर लॻा पिया आहियूं असां पंहिंजी गाॾी इन अज़ाब खां खपाए छॾियो त ॾिसो तव्हां कासमाबाद सॼो तबाह लॻो पियो आहे पीपी वारा चङा मुड़ुस हुजनि 5 सालनि में मोहतरमा जा क़ातिल गिरफ़्तार न करनि हा असां पंहिंजी गाॾी बि खपाए छॾीसीं असांजा माइट आहिनि चंद दोस्त आहिनि उन्हनि जूं गाॾियूं आहिनि उहे गाॾियूं हलाइनि था और जेको आहे त माण्हू दुआऊं था घुरनि त पीपल्स पार्टी वञे के कोन हिननि जा पंहिंजा जेके आहिनि न दोस्त संगत अहबाब जेके मिनिस्टर उन्हनि खे ख़ूब मिलियो भाई ॿिए खे का सहूलियत फैसिलिटी कोन मिली आहे हाणे कुझु मिले कुझु किथे किथे आख़िर में असीं ॾिसूं था रोड जो कमु थिए पियो न तक़रीबन अपर सिंध में त कुझु कमु न थियो आहे दादू साइड थियो या उन खां जेके बि लिंक रोड आहिनि पहिरियों लाड़काने साइड या कमर अली खान आहे अहिड़नि ज़िलनि में किथे बि कमु न थियो आहे हाणे थोरा पथर रखे आहिनि पथर रखे ठेकेदार गुम थी वञनि टैक्स वधीक रोड ते हट वञनि त डंडा रखे विया आहिनि टैक्स ॾियो ईंदे बि ॾियो वेंदे बि ॾियो CNG महांगी लोड शेडिंग हफ़्ते में 2-3 ॾींहं CNG बंदि पेट्रोल जो इलाही रेट ऐं उन खां पोइ रेट न आहिनि टैक्सनि जा पर शुक्र आहे मेरी बचनि जी रोज़ी सभु को करे पियो असीं बीठा आहियूं वधीक हाणे हुकूमत ॾिसूं था अॻिली छा थी करे। नाज़रीन प्रोग्राम डोर टू डोर में अवां ॿुधा हैदराबाद वासियुनि जा वीचार हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जा वीचार ॿुधा अक्सरियत माण्हुनि जो इहो चवणु हुयो त पीपुल्स पार्टी जे 5 सालनि वारे दौर में मजमूई तौर ते खेनि को बि फ़ाइदो न मिलियो आहे। ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं साथ सलामत सिंध सलामत।